इंक्वायरी में इल्ज़ाम गलत साबित थिए त छा जज खे हटाइण वारो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। जिन ते इल्ज़ाम लॻायो वियो असां उन्हनि खे धुर बणिजण जो चयो। असां मसइले जो हल ॻोल्हे रहिया आहियूं। केर बि सच नथो ॿुधाए। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजा शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी बतरफ़ी केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क। चीफ जस्टिस चयो त छा असां मामिलो ॿीहर काउंसिल खे उमाणियूं। जेकॾहिं शौकत सिद्दीकी जा इल्ज़ाम कूड़ आहिनि त छा थींदो। शौकत सिद्दीकीअ जो जेको कुझु चई रहियो आहे मुख़ालिफ़ धुर वारा उनखे कूड़ करार ॾेई रहिया आहिनि। केरु सचो आहे ऐं केरु कूड़ ॻाल्हाए रहियो आहे कीअं पतो लॻाइजे। असांखे मसइले जो हल ॿुधायो। वकील हामिद ख़ान चयो त मुंहिंजी मोकल जी तक़रीर जी इंक्वायरी जे लाइ जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। चीफ जस्टिस सवाल कयो त सुप्रीम कोर्ट कीअं ऐं कहिड़े क़ानून तहत कमीशन ठाहे। वकील हामिद ख़ान चयो त सुप्रीम कोर्ट माज़ी में कमीशन जोड़ींदी रही आहे। तहरीक इंसाफ जे बानी तोशाखाना ऐं 190 मिलियन पाउंड केस में ज़मानत जे लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। एहतसाब अदालत जो फ़ैसिलो क़लदम करार ॾियण ऐं हतमी फ़ैसिले ताईं ज़मानत मंज़ूर करण जी इस्तदा। तहरीक इंसाफ जे बानी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त मदस दाख़िल कयल केस सियासी इंतकाम तहत आहिनि। अॻूणे नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान दबाव बावजूद सियासी नोयत जा केस ठाहिण खां इनकार कयो हो। आम चूंडू वेझो ईंदे ई सियासी अॻुवाननि पारां सरगर्मियूं तेज़। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु चिन्योट में जलसे खे ख़िताब कंदो। तयारियूं मुकमल कयूं। पीपी अॻुवाननि ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। अॻूणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ बि बहावलपुर में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। पाकिस्तान जा ईरान सां लाॻापा बेहतर थियण बाद PIA ईरानी फ़िज़ाई हदनि जो इस्तेमालु जुज़वी तौरु शुरू करे छॾियो। ज़रियनि मौसूल पाकिस्तान जो कुझु ॾामो ख़लीज उमान जो फ़िज़ाई रस्तो इख्तियार करे रहियूं आहिनि। पाकिस्तान ईरान विच में 26 जनवरी ताईं सफ़ीरनि जी वापसी ते इतफ़ाक़ कयो। तुर्खम बॉर्डर जो सरहदी लंघ 10 ॾींहं बाद वापारी सरगर्मियुनि जे लाइ बहाल। अफ़गानिस्तान मां पहिरीं कार्गो गाॾी 10 ॾींहंनि खां पोइ पाकिस्तान में दाख़िल। अफ़गान ड्राइवर्स खे सफ़री दस्तावेज़ ठाहिण जे लाइ 31 मार्च ताईं जी मोहलत ॾिनी वई। अख़्तियारनि मौजूदु अप्रैल ताईं बिना सफ़री दस्तावेज़ जे कार्गो गाॾियुनि जी पाकिस्तान में दाख़िला ते पाबंदी हूंदी। रुस्तम में चोरीअ जी कोशिश दौरान मज़ाहिमत करण ते हथियारबंदनि गोलियूं हणी औरत खे क़तल करे छॾियो। हथियारबंदनि पारां घर मां चोरीअ जी कोशिश दौरान गर्दणी सुजाग थी पिया। मज़ाहिमत करण ते जवाबदारनि जी फायरिंग में औरत अक्सा ज़ाल ईदन महर मारिजी वई। वारसनि पारां औरत जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो पियो। बाक़ी जो केस दाख़िल न थियो। गज़ा में इसराइली बर्बरियत जारी। बमबारी सबब 65 शहरी शहीद। इसराइली फोर्सेस जी खान यूनिस जे अल अमल अस्पताल जे चओ तरफ़ बमबारी। 24 कलाकनि में 190 फ़लस्तीनी शहीद थी विया। 340 ज़ख़्मी थी पिया। शहीदनि जो मजमूई तादाद 25,300 खां वधी वियो। 63,000 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी इख़्तियारनि मुताबिक़ अञा ताईं केतिराई शहरी मलबे हेठियां फाथल आहिनि।